पई त अम्मा आमना जे पेट में चाहे रब जे करे गैब जी ताकत पत्थरन के दई सके थो। अड़े पत्थर त मुझे महबूब जे मथा सलात पढ़ंदा है। जे करे उन पत्थरन के भी रब ताकत दई सके तो त मदीने वारे जे ला सजो जहान बनायो थई। उनके गैब जी ताकत न ॾिनई त ॿियो कंहिंखे नहीं। अम्मा थी फरमाए मां अॻिते खूह तां पाणी भरण जे लाइ वयसि त जाबलू इलाइक़े जा खूह तमाम हेठि हूंदा। जे सितारो नज़र अचे पाणी हेठि खूह में ईअं नज़र ईंदो हो। कंहिं थांव में रस्तो ॿधी करे हेठि लाथो ईंदो हो। वॾी तकलीफ़ सां पाणी निकिरंदो हो। पर जॾहिं नबियुनि जे सरदार जी आमद मुंहिंजे पेट में थी मां खूह जे किनारे ते वञी पेर रखिया। हीअं जो पाणीअ में नज़र कयां त पाणी ददकार करे ॿाहिरि निकिरी रहियो आहे। उन खूह मां आवाज़ आयो ओ रसूलन जे सरदार जी अम्मा तोखे लख करोड़ मुबारका जो तुझे पेट में असां खूहन जो भी नबी अची वियो आहे। अदबते भेज मुझे महबूब जी अम्मा थी फरमाए मां मटको पानी जो भरियल मथे ते रखी करे रवानी थियम। वजन न पियो थे। हैरान की वथी वई। मटको किरी त न पयो। हथ लाया मटको भी पयो आ। उन में पानी भी पयो आ। पर वजन छो न थो थे। के भी आवाज आयो रसूलन जे सरदार जी अम्मा तुझे तकलीफन वारा ॾींहं खत्म थी विया। मजबूरन वारा ॾींहं खत्म थी विया। अम्मा तुझे पेट में नबियुनि जो सरदार आयो आ। इन मटके के अल्लाह जा फरिश्ता पर ॾेई करे हली रहा है। अम्मा थी फरमाए महबूब जो शान हले। अम्मा थी फरमाए मां घर में पानी खणी आई आया। पानी इस्तेमाल कया ढक दिया वरी जो जरूरत पे ढक लाया त पानी ओतरे जो ओतरो पानी जन कढियो ही कोने। मुझे महबूब जी अम्मा थी फरमाए जॾहिं ॿार जे महबूब जे ॼमण जो टाइम करीब आयो मां कुरैश खानदान जे दाइन के चयो ओ दायूं अवां के खबर त मुझो मुड़स अब्दुल्ला भी फौत थी वियो आ। मुझे घर में भी का औरत भी काने का। जने बार जे जमण जो टाइम अचे मां सद कया त मुझे दाइपे जे ला जरूरत जो त उहे दायूं चवण लगियूं कुरैश खानदान जो अम्मा आमना असां वडन वडन घरन जो दाइपो कंदियूं आहियूं जाते असां के इनाम भी मिलंदा आहिनि सोन भी मिलंदो चांदी भी मिलंदी आ। अम्मा गमगीन थी आहिन त जवाब ॾेई छॾियो अम्मा गमगीन थी त के भी आवाज आयो रसूलन जे सरदार जी अम्मा तू परेशान न थी गमगीन न थी। हे मुस्तफा मां अर्शे अजीम का मोकलियो आ त हिन जे ला दायूं भी अर्शे अजीम का मां रब मोकली। कुर्बान वञा महबूब जे मकाम तां अदा जने ॿार जे ॼमण जो टाइम थींदो आ त अम्मड़ के ॾाढी तकलीफ़ अची वेंदी आ। अम्मड़ दुनिया मां गफ़लत में अची वेंदी आ। अम्मड़ जे रग रग के सटूं ईंदियूं आहिनि मौत जे करीब अची वेंदी आ। अल्लाह अकबर मुझे मुस्तफा जी अम्मा थी फरमाए जॾहिं यतीमन जी यार मुस्तफा जी आमद पी थे
महबूब जी आमद थी मुके तिर जेतरी तकलीफ न आई पर माही ॾिसां त मुझे वार वार मां नूर जूं तजलियूं निकरी रहियो अदा अबो अम्मा ये न अल्लाह ताला तो असा के अबे अम्मा जो अदब नसीब फरमाए जे कने अबे अम्मा जो बेअदब बात दुनिया जे तख्ते ते सुख जो साह न खणंदो छो जो मुझे महबूब भी आमीन फरमायो महबूब मिंबर ते चढ़न पिया जुम्मे जो दिहाड़ो आ खुतबे जे ला तवज्जो कजा मिंबर ते महबूब पेरे डाके ते कदम रखियो मुझे दिल पर हबीब फरमायो आमीन मुझे दिल पर हबीब यतीमन जी यार वरी बे डाके ते कदम रखी करे पाण वरी फरमायो आमीन टे डाके ते कदम रखियो वरी फरमायो आमीन साहबी हैरान के में अची विया कदे रसूलुल्लाह टे दफा आमीन कोन चयो आ खुतबे काबल छा नजारो आ खुतबो थियो नमाज थी गुलाम करीब आया ओ मुझा दिल पर हबीब अमा इयो अमल अग में त कदे कोन करण फरमायो आ हाने अमा खुतबे काग में टे दफा आमीन चयो इयो छा राज इयो राज त असां गुलामन खे ॿुधायो महबूबन वो राज ॿुधायो तव्हां भी ॿुधंदो कहते मैदान वडे ते जलसो थे या हे त जमात के काले पूरी नथी पवे आशिक दस्तगीर जा हेड़ा त हाल बटरे खबरदार कुर्बान दिलबर हबीब जे मकाम ता महबूबन फरमायो हजरत जिब्रील अमीन दुआ पियो घुरे केड़ी पियो दुआ घुरे मुंजा मौला जेको तुझो मानो सही भी आ बीमारी भी न थद का तकलीफ भी को न थद वो रोजो न थो रखे ओ मुंजा रब उनके जन्नत का परे कजा जिब्रील दुआ घुरी मां रसूलुल्लाह इन ते आमीन चयो अदा मां तो पुछा कया दुआ घुरण वारो मलाइकन जो सरदार हुजे आमीन करण वारो यतीमन जो यार महबूब मदीने वारो साईं हुजे वो बुधा हुआ दुआ कबूल थी दिया कोन जो अकीदो आसो गालाए तपो अदा ते करे रमजान अची वने तू भी रोजा भी न छड़ जा मत जन्नत का अल्लाह ताला तो के परे करे छड़े मुझे महबूब इन ते आमीन फरमायो आ वरी बियो दफो मुझे महबूब जे का आमीन फरमाई रहमत वारो नबी तो फरमाए जिब्रील दुआ घुरी ओ मुंजा रब जेको अब्बे अम्मा जी खिदमत न थो करे अब्बे अम्मा जा कदम न थो जुमे अब्बे अम्मा का परे थो रहे अब्बे अम्मा के ईज़ाए थो ओ मुंजा मालिक उनके पांजे रहमत का परे रख जा मां महबूबन आमीन फरमायो अदा जेको अब्बे अम्मा जी दुआन का परे थी वियो यकीनन रब जी रहमत का परे थी वियो आ पुजे करे रब जी रहमत उन जे करीब न होंदी उन जे रिज़्क़ रोज़ी में भी बरकत न होंदी उनके दुनिया जे तख्ते ते का हिकड़ी मुसीबत छड़ी दी त पी वकोड़ी दी पर जे करे अब्बे अम्मा जा कदम नसीब थी व्या अब्बे अम्मा जी खिदमत नसीब थी वई रब जी रहमत करीब जी वेंदी रहमत जो वसकार थी तो रब उन जा पुटल बेड़ा भी तारे चरींदो आ अदा के त एड़ा बदबख्त अब्बे अम्मा के भी गारियूं था ॾियन अदा उआ अम्मा जी जल्ला पूरी कायनात निंद्र में होंदी आ अम्मा जी जात के निंद्र नहीं दिया
छो जो जेकरे बच्चे के तकलीफ हुजे त अम्मा के वधीक तकलीफ थींदी आ। अम्मा निंड भी कोन कंदी आ, अग में बच्चे के निंड कराईंदी आ। तो असां जेकरे पूरी जिंदगी अबे अम्मा जी खिदमत कयूं, हिक रात जो थोरो भी अबे अम्मा जो नथा लाए सघूं, अदा दुआ कयो त अल्लाह ताला दस्तगीर जे यारीअ जे सदके अबे अम्मा जो अदब नसीब फरमाए। दादा आमीन चो, दादा आमीन तो जाओ, अञा वॾे आवाज़ सां आमीन चो। अदा अबो अम्मा अथई त तोखे मुबारक आ। उन्हनि खां पुछा कर जेके दुनिया में यतीम बंदी विया, अबे जे दीदार जे ला पिया सिकन था, जेके अम्मा जी जल्दी रात जे नाले बदल जे ला सिकन था। घर में अम्मा अम्मा करे वजी अम्मड़ जा हथ भी चुमंदा, जेके वजी अम्मा जो दीदार भी कंदा, मिठड़ियों बोलियों भी कंदा। जॾहिं अम्मड़ वफ़ात करे थी वञी त घर कब्रिस्तान बणजी थो वञे, कोई घर में सहारो ॾियण वारो न थींदो आ। घर में तो असां के घर में प्यारा दोस्त अम्मा जेतिरो प्यार दे कोई न ॾेई सघंदो आ। दुआ कयो त जिन खे अबो अम्मा आहे, रब शाल उन खे अबे अम्मा जो क़दुर ऐं अदब नसीब फरमाए। मां प्रिय जो बच्चो हथ तो बधाई करे अबे अम्मा के गालाओ न दिजा, अबे अम्मा जी दिल के रज न कजा, मत मुझो रब तुसा रुसी पवे, मत मुझो महबूब मदीने वारो रुसी पवे, मत मुझो दस्तगीर रुसी पवे, बई जान चट थी वञनी। पर जे करे अबे अम्मा के तू राजी कयो त तोखे मुबारक आ। जे करे रब महबूब जे करे अम्मा तो सा राजी वो दुनिया में पांजो भाग त ॾिस, वक्त ॾिस, जाते कदम रखंदे त तू चढ़ियो वेंदे। इते अम्मा जे शान में मां हिकड़ी मनक़बत ठाही आहे, उहा ॿुधायां। जेके मुर्शिद आशिक अली जा अम्मड़ जे शान में मूंखे ॾाढी ॿुधंदा त रोअंदा बि हा। इहो ॿुधाए करे पोइ हिकड़ी दस्तगीर जी करामत पेश करे पोइ विझां त ॾाढा सुभान अल्लाह। ओ अम्मा, ओ अम्मा, मुंजी प्यारी अम्मा, मुंजी मिठड़ी अम्मा, तू मुझे लवीरा त्यूं गुजारियो, मां तुझो दुनिया में को ख्याल न क्यों अम्मा, ओ नाराज न जा अम्मा, मुंजी प्यारी अम्मा, मुंजी मिठड़ी अम्मा। अॻिते हले जा। हर के अम्मड़ पंहिंजी पंहिंजे ला सुठी आ, पर तू अम्मा असां के मिठी आ। दुनिया में लख अमड़ियूं हुजन पर पंहिंजी अम्मड़ पंहिंजी अम्मड़। हर के अम्मड़ पंहिंजी पंहिंजे ला सुठी आ, पर तू अम्मा असां के मिठी आ। ओ रब जो कसम आ हे अम्मा, मुंजी प्यारी अम्मा, मुंजी मिठड़ी अम्मा। अबो अम्मा जे राज़ी आहे, रब ऐं रसूल उन जो ही आहे। ओ तुंजो सहारो आहे अम्मा, मुंजी प्यारी अम्मा। ओ अम्मा, ओ अम्मा, मुंजी प्यारी अम्मा। गुलाम शाह जी दिल दिया सा आहे, अम्मा तो के रब मदीनो दिखारे।
हर कंहिंजी दिल जी आस चवनि थींदी आहे यार असांजे अबे अम्मा खे रब शाल मदीनो ॾेखारे या आस अदा असां त पंहिंजी क़िस्मत ते नाज़ कयो जो मुंहिंजे मुर्शिद खे महबूब रखियो ई पंहिंजे कदमनि जन्नतुल बक़िया ॾाढा जो सुभान अल्लाह गुलामत शाह जी दिल दिया सा आहे अम्मा तो के रब मदीनो दिखारे वो मुझे लदो गुरजा अम्मा मुझी मिठड़ी अम्मा मुझी प्यारी अम्मा ओ अम्मा ओ अम्मा मुझी प्यारी अम्मा केड़ी गाल भी हले याद आ महबूब 3 दफा जो आमीन फरमाए चो झोली मुंजी आहे काली झोली भरया महबूबन फरमायो ॾाढा जो सुभान अल्लाह तो जिब्रील अमीन दुआ पे कई जेको अबे अम्मा जो ना फरमाना ओ मुझा रब उनका पांजी रहमत परे कजामा महबूबन आमीन फरमायो 3 आमीन मा महबूबन ने फरमायो त जिब्रील दुआ घुरी ओ मुझा रब जेको तुझे महबूब मदीने वारे साईं जो इस्म बुधे मोहम्मद चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब जो इस्म बुधी करे सलात न पढ़े उनके भी महबूब उनके भी रब पांजे रहमत का परे रख जा मां महबूब आमीन कयो आमीन जी मतलब जी खबर है आमीन छा के चयो आमीन जो मतलब जी खबर है तो असा जो कोई मौलवी दुआ घुरंदो आ मुझा मालिक हिनन वेड़न के आबाद फरमा तो असा छा चवंदा आहियूं या अल्लाह असा जे रिज़्क़ रोज़ी में बरकत फरमा छा चवंदा आहियूं आमीन जो मतलब मुझा मालिक इया कर मुझा मालिक इया कर जी चवे थो दुआ वारो मां महबूब दुआ घुरी जेको सलात महबूब पर मुझो इस्म बुधे सलात न पढ़े रब उनका रहमत परे करे चले जिब्रील इया दुआ घुरी मां आमीन चयो जेको सलात मां महबूब ते न पढ़े उनका रब पांजी रहमत के परे करे छडींदो आ सुन्नी सलात मुस्तफा जी तो असा के नसीब आ तने चवंदा हो न सलात मुझे सुने नबी जी दुआ पे आहे दवा पे आ सलात मुझे सुने नबी सलात मुझे सुने नबी कटे समूरन मलाइकन सा जपान पढ़ दो खुदा पे आहे सलात मुझे सुने नबी वो सलात महबूब ते पढ़ भी या न पढ़ भी जेको घणी महबूब ते सलात पढ़ंदो घणी सलात उन जो इया दम परवाद न थींदो अग में मुस्तफा जो दीदार थींदो पो दम परवाद सलात पढ़ण वारे जो गंदो मौत न थींदो बस आखिरी दस्तगीर जी करामत देर थी वई आ दुआ घुरो या करामत